दोस्तों अस्सलाम वालेकुम। साईं, सिंधु दरिया अवाइली दुनिया जो एक अज़ीम दरिया लिखियो वियो आहे। उन करे सिंध खे क़दीम ज़माने खां कुंवारी धरतीअ जो नालो ॾिनो वियो ऐं सिंधियुनि खे लोकपणी यानी पाणीअ जा माण्हू चयो वियो। जेके पाणीअ जा कुंवारा मल्हा, मुहाणा, मीर बेर ऐं माछी आहे। क़दीम सुमेरियन इराक़ियनि सिंध खे जन्नत बि सॾियो हो। हिंदू धर्म जा वेद यानी यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद ऐं सामवेद इहे बि सिंधूअ जे किनारे ते उन्हनि जे ऋषियुनि ऐं मुनियुनि लिखिया, जिन में सिंधु दरिया खे अझल, अणमोट, ॿल वारी, सघारी सिंधु सॾियो वियो ऐं संदसि सूंहं सोभिया पाणीअ जे मेठाज ऐं खेसि सोन वर्णी सुरई सिंध जे रहवासियुनि खे वरी सबाझन ऐं साईं संवारल सिंधियुनि जे नाले सां यादि कयो वियो। पोइ अहिड़ी सुठी सताबी सरज़मीन धारियुनि धाड़ेलनि जे त हमेशह अख में रहंदी, जिन सिंध जे सरज़मीन खे पंहिंजे घोड़नि जे सुंभनि हेठां लताड़ियो। लतीफ़ अहिड़ी सूरतहाल ते चयो, मल्हा तुंहिंजी मकड़ी अची चोर चढ़िया। असां उनखे तहबीर कयो इन सूरतहाल खे। हिकु दफ़े तमर फ़क़ीर लतीफ़ साईं खां पुछियो त मुर्शिद साईं, सॼी ज़मीन त खेड़े छॾी आहे ॿियनि शाइरनि, भला पाण छा खेड़ींदासीं? भिटाई बाबा वराणियो त तमर पाण समंड खेड़ींदासीं। ऐं सच त इहो बि आहे त लतीफ़ साईं समंड खेड़े बि ॾेखारियो। जॾहिं चयऊं त खारो जे खेड़ीन सेई मुंहिंजा सुपरी, या वरी हींअरे नित उकीर खाड़े खेड़ाइनि जी। समंड जे अजागियत खे लतीफ़ साईं समंड या खारे खेड़ण सां वारे मंज़र सां कीअं हिकु मुशाहदकार ऐं सचे सेवाकार जे हैसियत में असांजे अॻियां पेश कयो। चए त सेवा कर समूंड जी जित जर वहे थो जा, जित सेवा कर समूंड जी जिते अगूचर आहे। लखें वाण लतीफ़ चए थो नींढो नमाए, ॿधी ओली आज जी वञ चेठे चलाए। नज़र हेठि नबीअ जे हेजां हलाए, त मोहरी मथाई तो सॼाई माफ़ थिए। ऐं सेवा जी माना त असां सम्झी सघूं था चाकरी करणु, ख़िदमत करणु। ऐं अगूचर माना बेअंत, ॾिसण खां ऐं कथण खां घणो अझाग। वाण माना रसो, मुंझ जो, जेको ख़ासि तौर ते समंड जे इलाइक़नि ते जे किनारनि ते इस्तेमालु थींदो आहे। समंड जी खाड़ी ऐं नीढो जेको आहे समंड जी नार या खाड़ी। मोहरी माना वसूल करण जी जाइ समंड जे किनारे ते। लतीफ़ चए थो त समंड जी ख़िदमत कर, जो उहो अगूचर आहे जंहिंजो को अंत कोन्हे। ऐं अंत कोन्हे मां मुराद अल्लाह पाक जे ज़ात सां पहुचे थी, रसे थी। लखें वाण लतीफ़ चए थो नींढो नमाए, ॿधी ओला आज जा तूं वञी चेठे चलाए। चिठी वरी छा आहे? जेको तावीज़ पंहिंजे तूं उन जहाज़ खे ॿधी या पंहिंजो पाण खे ॿधी सलामतीअ लाइ, उहो आहे चिठी। नज़र हेठि नबीअ जे हेजां हलाए, ऐं नबीअ जी नज़र पंहिंजो पाण मथे सम्झी पोइ जेकॾहिं हेज मां हलाई त पोइ तुंहिंजी जेका तोखां महसूल बि तोखां मथां ई माफ़ थी वेंदो ऐं तूं ख़ैरियत सां वरी बि ईंदे। ये लतीफ़